नाज़रीन हिक बार ॿीहर अव्हांखे आगाह कंदा रहूं। सखर खां जान मोहम्मद महर क़त्ल केस में गिरफ़्तार 3 जवाबदार 6 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कया विया आहिनि। दहशतगर्दी टोड़ अदालत वञे जज सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल केस जी ॿुधणी कई। पुलिस 3 सहूलतकार जवाबदारनि बख्शल उर्फ बख्शू, बाबर महर ऐं मुनवर महर के रिमांड लाइ पेश कयो। इन हवाले से नाज़रीन वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर अब्दुल गफूर शेख असां सां लाइन ते मौजूद है। जी अब्दुल गफूर, आगाह कजो छा तफ़सील आहिनि? सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल केस में गिरफ़्तार कयल 3 सहूलतकार जवाबदारनि बख्श अली उर्फ बख्शू, बाबर महर ऐं मुनवर महर के जेको आहे सो अॼु दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कियो वियो आहे। सखर पुलिस जे जांच ऑफिसर मुस्लिम शेख पारां जेको आहे सो 3 जवाबदारनि खे सख़्त पुलिस पहिरे हेठि ATC कोर्ट 1 जे जज जस्टिस अब्दुलरहमान काज़ी जी अदालत में पेश कियो, जिते पुलिस पारां जेको आहे सो जवाबदारनि जो 14 ॾींहनि जे रिमांड जे लाइ अदालत खे इस्तदा कई वई, जॾहिं त अदालत पारां जेको आहे सो जवाबदारनि जे 6 ॾींहनि जो रिमांड मंज़ूर कयो वियो आहे। 6 ॾींहनि जे रिमांड ते 3 जवाबदारनि खे जेको आहे सो पुलिस हवाले कयो वियो आहे। इन हवाले सां सखर पुलिस जो इहो चवणु आहे त वक़्तन ब वक़्तन जेको आहे सो शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल में जेको आहे सो अहम अॻ भरायूं थियनि पियूं। 2 जवाबदार जेके आहिनि सो क़त्ल वारे वाक़े खां 2 ॾींहनि बाद गिरफ़्तार कया विया, जॾहिं त 3 जवाबदार जेको मुनवर महर आहे उनखे गुज़िरियल राति जेको आहे सो सखर पुलिस जी छापामार टीम अॻुझे इतला ते कार्रवाई करे गिरफ़्तार कयो हो। जी वरी महिरबानी आगाह करण लाइ।